हिकड़ा संत थिया ॾाढा महान दरवेश। वो पंहिंजे नगर में रहंदा, भक्ति कंदा, भगवान जी भजन कंदा, नाम खूब जपींदा, हिकु समय भोजन कंदा, केवल हिकु समय, मंझंदि जो हिकु समय भोजन करे वठंदा, पोइ सिधो ॿिए ॾींहुं खाईंदा, ॿियो कुझु बि न खाईंदा। धीरे 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 वीचार आयो कि इहो समय बि व्यर्थ थो वञे, हिकु समय भोजन तो कयां, इहो अधु कलाक लॻी थो वञे, एतिरो समय बि मां भजन छो न कयां। वो हिकु समय बि उन्हनि भोजन बंदि कयो, थोरो घणो फल खाईंदा हिकु समय, बसि 10-15 मिंट में जीअं फल बि पूरो थी वञे। वरी थोरो अञा वीचार आयो, अॻिते वधिया त भैया फल बि छॾियो, हाणे केवल हिकु गिलास खीर पीअंदासीं। चओ हरे राम। पंहिंजी भक्ति जॾहिं उन्हनि शुरू कई त कुछ ही सालन में एॾो परिवर्तन ईंदो वियो कि भोजन छॾिजी वियो, फल बि छॾिजी विया, खीर पीअण लॻा। धीरे धीरे चयूं खीर बि भाई केरु पीए, गरम गरम अचे थो, वरी हुनखे फूकू ॾियूं, थधो कयूं, वरी पीऊं। हा, चओ हरे राम। खीर बि बंदि, त बाबा हाणे छा पीअंदव? चयो हाणे थधी थधी छाछ पीअंदासीं, ॾुध हिकु गिलास बसि। पोइ उन्हनि उहो नियम कई सालनि ताणी रखियो, त नालो ई पइजी वियो संतनि जो छाछ वाले बाबा। छा पइजी वियो भाई? छाछ वाले बाबा। हा, माण्हू पंहिंजे हिसाब सां नाला ॾेई छॾींदा आहिनि संतनि खे, हा न, जेको वणे भाव में संत सभु स्वीकार कंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। नालो पइजी वियो छाछ वाले बाबा, छो जो केवल छाछ पीअंदा। कई प्रसिद्धि वधी वई, कई भक्त जन जुड़जी विया, संगत रोज़ अचे ऐं कथा कीर्तन मौज हले, ऐं संत वीचारा केवल छाछ पीअनि। असली नालो सभु भुलिजी विया संतनि जो छा आहे, छाछ वाले बाबा। हिकु बार असां सत्संग करण वियासीं सीधी मध्य प्रदेश। उते सत्संग कीर्तन थियो। हिकिड़ी असां कथा ॿुधाईसीं कि हिकिड़े प्रेत तुलसीदास महाराज के भगवान जो पतो ॿुधायो। प्रेत जी कथा ॿुधाईसीं, सभिनीनि ॿुधी। ॿियो बार वरी ॿिए साल उन ई जॻह ते वञणु थियो, वरी सत्संग जो आयोजन हुयो, वरी वियासीं त वरी हिकिड़ी कथा ॿुधाईसीं जंहिंमें संतनि हिकिड़े प्रेत जो उद्धार कयो, भूत जो उद्धार कयो। चओ हरे राम। हा न, पहिरें साल बि प्रेत वारी कथा हली, ॿिए साल बि। हाणे यादि थोरी हो भाई कहिड़ी कथा ॿुधाई आहे, छा आहे, त प्रेत जी कथा आई कोई। टियों साल वरी वञणु थियो असांजो। जॾहिं वञूं पिया त हिकिड़ो नंढो ॿार पंहिंजी मम्मी खां पुछे पियो, इस बार कौन आ रहे सत्संग करने? चीज वो चक्कर बाटा वाले। चई वही जो भूतों की कहानी बताते हैं। हाँ, भूत वाले बाबा। चओ हरे राम। त असांजो परिचय ईअं ठही वियो हुते कि आप भूतों की कहानी बताते हो। त ठीकु आहे, नाला कोई बि पंहिंजे हिसाब सां ॾींदा आहिनि। त उन्हनि संतनि जो नालो थी वियो छाछ वाले बाबा। छाछ पी रहंदा, एकांत में वेही करे ध्यानु कंदा भगवान जो। ॾाढो मुश्किल सां संतनि खे एकांत उन्हनि खे समय मिले, छो जो सॼो ॾींहुं संगत ईंदी, सॼो ॾींहुं कोई न कोई ईंदो मिलणु, कोई न कोई भक्ति करे, ऐं एकांत समय ॾाढो घटि मिले। त जॾहिं जॾहिं उन्हनि खे एकांत में समय मिले त भगवान राधा कृष्ण जो ध्यानु कंदा, अखियूं बंदि करे हरि नाम जो सुमिरन कंदा, ऐं भगवान जी एॾी कृपा, भगवान उन्हनि जे ध्यान में ईंदा, उन्हनि सां ॻाल्हाईंदा, वेहंदा, हसी मज़ाक कंदा। कॾहिं भगवान कुझु मज़े जी ॻाल्हि उन्हनि खे ॿुधाईंदा, कॾहिं उहे भगवान खे पंहिंजो हालचाल ॿुधाईंदा। रोज़ ईअं हलणु लॻो। पोइ हाणे समय ॻोल्हींदा, कॾहिं एकांत में वेहूं त भगवान जो ध्यानु अचे। हिकु ॾींहं जी ॻाल्हि, वेठा हुया ध्यान में, त ओॾी महिल भगवान भोजन पिया कनि। ध्यान में हुया, भगवान भोग पिया लॻाइनि, त प्रेमवश भगवान पंहिंजे भक्त खे बि खारायो। ध्यान में भक्त खे बि खारायो। हाँ भाई तूं बि खा। भक्त बि खाधो। वरी ॿियो आइटम खारायो भगवान, उहो बि भक्त खाधो। टियों बि खारायो, चौथो बि खारायो। ईअं करे करे कई आइटम खारायो, मथां खीर पीआरियो। चओ हरे राम। खीर पीआरियो भाई। लीला पूरी थी, ध्यान पूरो थियो, अखियूं खुलियूं, भगवान बि अंतर ध्यान थी विया। थोड़ी देर गुजरी त उन्हनि खे पेट में थोड़ी तकलीफ़ थी। चओ हरे राम। थोड़ी तकलीफ़ थियण लॻी। पंहिंजे हिकिड़े सेवक खे सॾु कयूं, चयूं बेटा थोड़ी तकलीफ़ थी थिए, ॾिस भाई कंहिं हकीम वैद खे वठी आ, मरोड़ थी अचे पेट में, ॾाढो तकलीफ़ थी थिए। सेवक तुरंत डुकियो वठण जे लाइ कंहिं हकीम वैद खे।
एतिरे में ई कई ॼणनि खे रस्ते ते ॿुधाईंदो वियो, गुरू भाई जेके हुया, अरे असांजे गुरुदेव जी तबियत ख़राबु आहे, हल भाई जल्दी तूं ध्यानु ॾे, मां जेसि ताणी वैद खे वठी अचां, तूं ध्यानु रख। 2-4 ॼणा पहुची विया संतनि जो हाल चाल वठण जे लाइ। बाबा सभु ठीकु त आहे? संतनि चयो थोरो तकलीफ़ थी थिए भाई, पेट में मरोड़ थी अचे, उल्टी थी अचे। बसि साईं वैद अचे थो, वैद अचे थो। वैद आयो, वैद बि ॾाढो वॾो हुयो, उहो बसि नब्ज ॾिसी करे ॿुधाईंदो भाई छा तकलीफ़ आहे। वैद आयो, संतनि जे साम्हूं वेठो, हथ पकड़ी नब्ज ॾिठई, चई बाबा तव्हां हिक जे मथां हिकु कुझु खाधो आहे छा? चओ हरे राम। तव्हां कुझु उटपटांग खाई छॾियो आहे छा? हिक जे मथां हिकु खाधो अथव ऐं मथां खीर बि पीतो अथव? ॾाढो पहुतल हुयो उहो, नाड़ी ॾिसी ॿुधाए तव्हां खीर बि पीतो, आख़िरीअ में अपच थी वई आहे तॾहिं मरोड़ थी अचे। हाणे संत चुप थी विया। कई ॼणा आया, चई अरे वैद जी छा था चओ इहो? हे असांजा बाबा जी कई सालनि खां छा पीअंदा आहिनि? जोर सां चओ, केवल छाछ पीअंदा आहिनि। तव्हां चओ था कुझु न कुझु खाधो अथऊं, मथां खीर बि पीतो अथऊं, छा था चओ भाई? चई न न, मुंहिंजी विद्या ग़लति नथी थी सघे, मां बिल्कुलु वादे सां चई थो सघां हिननि कुझु घटि वधि खाधो आहे ऐं मथां खीर त ज़रूरु पीतो आहे। चओ हरे राम। हाणे कई ॼणा कच्ची श्रद्धा वारा जेके हूंदा आहिनि, उहे तुरंत ॻाल्हियूं ठाहिण लॻा। चई अच्छा, हे घर ई घर वेही करे माल पाणी खाईंदो आहे बाबा जी, ॿाहिरि ॾेखारींदो आहे कि मां वॾी तपस्या थो कयां, केवल ॾुध पीअंदो आहियां, अंदर ई अंदर ॾाढो माल पाणी खाईंदो आहे। हली विया। हाणे भैया हे सभु ईअं थी विया आहिनि, ढोंगी थी विया आहिनि, ॿाहिरि निकिरी हली विया। कुझु ॼणा हुया जेके संतनि में ॾाढी श्रद्धा रखंदा हुया, पर मन में वीचार पियो अचे कि भाई हे वैद बि कूड़ न ॻाल्हाईंदो, कीअं कजे कीअं कजे। हिकिड़ा वॾा संत रहंदा हुन नगर में, हुननि वटि विया, प्रार्थना कयूं, चयूं बाबा वेनती आहे तव्हां असां सां गॾु हलो, असांजे संतनि जी थोरी तबियत ख़राबु आहे, तबियत त ठीकु थी वेंदी, हो वैद दवा ॾींदो, आराम थी वेंदो, पर संतनि ते हिकिड़ो इल्ज़ाम थो लॻे, तव्हां हलो गॾु। संत आया, छा थियो भाई? चयूं ॾिसो असांजा हे साईं जेके आहिनि इहे छाछ पीअंदा आहिनि केवल। चयूं हा असांखे ख़बर आहे, हे संत त ॾाढा महान आहिनि, पर हे वैद चए थो कि संतनि अॼु कुझु खाधो आहे ऐं मथां खीर बि पीतो अथऊं। अश्रद्धा वारा त हली विया निंदा करे करे। हाणे त 10 ॼणनि ॿियनि खे ॿुधाईंदा, पूरे नगर में ॻाल्हि फैलिजी वेंदी। तव्हां पतो कयो आख़िर मामिलो छा आहे? संतनि सभिनीनि खे ॿाहिरि कयो कमरे मां, केवल उहे छाछ वाले बाबा हुया ऐं ॿिया महात्मा, उहे वञी करे वेठा उन्हनि सां गॾु। चयो बाबा जेतिरो मां हुन वैद खे सुञाणा, उनजी विद्या पक्की आहे, उहो कूड़ त न ॻाल्हाईंदो, पर मूंखे तव्हां ते बि भरोसो आहे कि तव्हां बि जेको ॿुधाईंदव उहो सच ई ॿुधाईंदव। ॿुधायो छा ॻाल्हि आहे? तव्हां खीर पीतो आहे? तॾहिं उहो बाबा मुस्कुराइण लॻा। चयो साईं हाणे तव्हां सां छा लिकायूं, मां खीर न पी करे बि पीतो आहे। चओ हरे राम। कुझु न खाई करे बि सभु कुझु खाधो आहे। चयो मतिलबु? चई अरे तव्हांखे छा ॿुधायूं, ध्यान में वेठा हुआसीं, भॻवान राधा कृष्ण ध्यान में आया, ओॾीमहिल भॻवान 56 भोग पिया लॻाइनि, भॻवान खे मूं ते प्यार आयो, प्रेम आयो। प्रेम त भॻवान हर भक्त सां कंदा आहिनि, त उन्हनि पंहिंजे हथनि सां मूंखे कुझु खारायो। खाराईंदा विया, पहिरियों हे आइटम, पोइ वरी हो, आख़िरी में भॻवान खणी खीर बि पीआरियो। त हे सभु मां त कुझु खाईंदो पीअंदो आहियां कोन, कुल ॾुध ई पीअंदो आहियां, अपच थी वई। चओ हरे राम। उहो संत रोअण लॻा। चयो कमाल आहे, भॻवान तोखे ध्यान में सभु खारायो पीआरियो आहे, लीला ध्यान में हली आहे, पर हुनजो असर त पूरो ॿाहिरि थो नज़र अचे। चओ हरे राम। ओॾी महिल उहे संत उथिया, ऐं जेके छाछ वाले बाबा हुया उहे उमिरि में नंढा हुया उन्हनि खां, पर उन्हनि चरण पकड़े करे उन्हनि खे प्रणाम कयो। ऐं ॿाहिरि निकिता, कमरे खां ॿाहिरि जेके उन्हनि जा कुझु सिख सेवक बीठा हुया, उन्हनि खे चयो भाई जंहिंखे निंदा करणी आहे करण ॾियो, पर जेके हिननि में थोरी बि श्रद्धा रखो था, मां तव्हांखे ॿुधायां थो, हे भगवत प्राप्त संत तो हिननि खे छॾिजो न। जंहिंखे निंदा करणी आहे कनि, छो जो हू कोई संतनि खे सम्झी न सघंदा, पर अगरि तव्हां में थोरी बि श्रद्धा आहे त बसि हिननि संतनि जे शरण में रही करे भॼन कयो, हिकु ॾींहुं परमात्मा जी तव्हां ते बि कृपा थी वेंदी। चओ हरे राम। जंहिंजे ध्यान में भॻवान लीला था करे, उन्हनि सोचो केॾी दया आहे, केॾी कृपा आहे।